अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां ज़ुबैर खोड़ो। माहिया गज़ाला अबरू सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। इसराइल जो ईरान ते हवाई हमलो। तेहरान में पाकिस्तानी इनक़िलाब जे हेडक्वार्टर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में हमला। तेहरान में इसराइली हमलनि बाद कुछ हंधनि ते बाहि लॻी वई। तेहरान जे इमाम ख़ुमैनी एयरपोर्ट समेत ईरानी शहर कर्ज ऐं शिराज़ में हमला। इसराइल जा शाम जी राजधानी दमिश्क ऐं इराक़ी शहर तुर्कियत ते बि हमला। ईरान जे सरकारी मीडिया बि हमलनि जी तस्दीक़ करे छॾी। ईरान पारां जवाबी हमले जो ख़दशो। इसराइली फ़ौज तर्जमान चवे थो ईरान में तयशुदा हदफ़नि खे निशानो बणायो। अमरीकी दिफ़ाई वज़ीर ईरान ते हमलनि खां पोइ इसराइली हमनसब सां राब्तो करे इसराइल जे सलामती लाइ गॾु बीहण जो ऐलान करे छॾियो। क़ौमी सलामती काउंसिल जे तर्जमान मूजिबि इसराइल पंहिंजे दिफ़ा में 1 अक्टूबर ते ईरान तरफ़ां कयल हमलनि जो जवाबु ॾींदे ईरानी फ़ौजी ठिकाणनि खे निशानो बणायो आहे। व्हाइट हाउस जे तर्जमान मूजिबि इसराइली हमलनि जी हवाले सां पहिरियां ई आगाह कयो वियो हो, पर उन में अमरीका मुलविस नाहे। नओं मुक़रर चीफ जस्टिस यहिया आफ़रीदी अॼु उहिदे जो हलफ़ खणंदो। हलफ़ बरदारी तक़रीब ऐवान सदर में कुछ देर में थींदी। सदर आसिफ अली ज़रदारी नए मुक़रर चीफ जस्टिस खां हलफ़ वठंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं सर्विसिस चीफ नामज़द चीफ जस्टिस जी हलफ़ बरदारी तक़रीब में शरीक थींदा। पार्लिमानी मेंबर बि शिरकत कंदा। वफ़ाक़ी वज़ीर पिणु तक़रीब में मौजूद हूंदा। जाम साहब भरिसां ॻोठ बुगटी आबाद में बोड़नि जे फसल मां पीर थियण जो लाश जी सुञाणप शाहपुर चाकरवासी गुलाम मुस्तफ़ा बुगटी नाले सां थी।